हाणे इहो असां ज़रूरी सम्झो पए त सिंध जा असांजा नाज़रीन जेके असांखे ॾिसंदड़ आहिनि, जेके आवाज़ टीवी ॾिसंदड़ आहिनि, उन्हनि खे क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना साहिब जो उहे यादगिरियूं, उहे यादूं ॾेखारियूं जन सां उहे वाबस्ता रहिया। तव्हांखे जेकॾहिं हिन घर जे बारे में ॿुधायूं त पाकिस्तान आज़ादु थियण खां पहिरियां बरे सगीर में हे घर जेको आहे रॉयल आर्मी जेका बरे सगीर जी हूंदी हुई उन जो चीफ ऑफ आर्मी स्टाफ हिते रहंदो हुयो ऐं उन खां पोइ 1943 में क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना 1,15,000 रुपयनि में हे घर जेको आहे ख़रीद कयो, जंहिंखां पोइ क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना साहिब 10th औरंगज़ेब रोड दिल्लीअ खां कराची में शिफ्ट थिया। बिल्कुलु, ऐं हिन घर जो जेको समूरो फर्नीचर आहे उहो बि ओरिजिनल फर्नीचर आहे जेको पाण क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना ऐं फातिमा जिन्ना यूज़ कंदियूं हुयूं ऐं उहो फर्नीचर बि ओरिजिनल असली हालत में आहे जेको दिल्ली ऐं मुंबई खां हिते शिफ्ट कयो वियो बिफोर पार्टीशन। उन्हनि जे पंहिंजी रहाइशगाह उहो ओरिजिनल फर्नीचर हर शइ एज इट इज़ प्रिजर्व कई आहे ऐं हिन वक़्तु मौजूदा क़ाइदे आज़म हाउस म्यूज़ियम जी जेका सॼी केयरिंग आहे उहो एंटिटीज़ डिपार्टमेंट जेको आहे गवर्नमेंट ऑफ सिंध जो उहो ॾिसी रहियो आहे। सो ही जेको ख़ूबसूरत यादूं आहिनि उन्हनि खे असां वराए हिकु दफ़ो जीअंदासीं ऐं अवां असां सां साथ हूंदव। सो असां पंहिंजो इंडिपेंडेंस डे इन ख़ूबसूरत तरीक़े सां सेलिब्रेट कंदासीं। आवाज़ टीवी ऐं अवां टूर कंदासीं क़ाइदे आज़म हाउस। बिल्कुलु, ऐं इन करे बि तव्हांखे टूर करायूं पिया त जीअं सिंध जा उहे नाज़रीन जेके सिंध जे ॿियनि शहरनि में मौजूदु आहिनि असांखे ॾिसनि पिया, यकीनन शायदि कराची अचणु जेको आहे मुमकिन न हूंदो आहे, ख़ासि करे 14 अगस्त जो मौक़े ते, त छो न अॼु तव्हां पंहिंजी स्क्रीन ते क़ाइदे आज़म मोहम्मद अली साहिब जो घर विज़िट कयो। त अॼु बाग़ पीरज़ादा अवां ऐं मां असां गॾिजी करे पंहिंजी टीम खे पूरी आवाज़ टीवी जी सिट बि आहे। सो अचो त क़ाइदे आज़म हाउस घुमूं था, अॼोके ॾींहं खे यादगार बणायूं था ऐं अवां जे लाइ बि हिकिड़ी ख़ासि इंफॉर्मेटिव प्रोग्राम आहे उहो पेश कयूं था। सो सेलिब्रेट आज़ादी इन क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना हाउस कराची। अच्छा।